अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो, चङा भला ऐं फिट फाट हूंदो। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर ऐं ख़ासि कुझु अपडेट्स आहिनि, उहे बि तव्हां सां मां शेयर कंदुसि शोबे जे हवाले सां आहिनि ऐं तव्हांजे फ़ाइदे जा ई उहे अपडेट्स आहिनि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो ई चैनल आहे। दोस्तों, अॼु हिकु त मौसम बि बहितरीनु आहे, मौसम चेंज थी चुकी आहे। हिन मौसम में पापनगर ड्रामे जी बि शूटिंग हली रही आहे ऐं होॾां पंजाबी ड्रामे जी बि शूटिंग लॻातार हली रही आहे ऐं इन ॿिन्ही ड्रामे जी शूटिंग हली रही आहे तेज़ी सां। पापनगर जा जेका बक़ाया स्पेल आहिनि उहे बि शूट कया पिया वञनि ऐं पापनगर ड्रामे खे वधायो पियो वञे त जीअं हिन जूं क़िस्ता अञा अॻिते वधायूं वञनि। हीअ ड्रामे जी कहाणी थोरो डिघी कई पई वञे, हिन खे एॾो जल्दी कोन खुटाइण जे मूड में आहिनि क्रिएटिन वारा। उन्हनि जी कोशिशि आहे ऐं जेको राइटर आहे उहो कहाणी अञा अॻिते लिखी रहियो आहे, अञा पापनगर ड्रामे जी कहाणी खे वधाइण जे चकर में। ऐं काफ़ी दोस्तनि खे वणे थो ड्रामो, काफ़िनि खे नथो वणे, पर ड्रामो सुठो आहे दोस्तों, एॾो वयल बि न आहे। उन सां गॾोगॾु दोस्तों तव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त हीउ ड्रामो तेसीं ताईं ख़तमु न थींदो पंहिंजा इहो पापनगर जेसीं ताईं पंहिंजा वेरी या रियासत ड्रामा इन ॿिन्ही ड्रामनि मां को ड्रामो नथो अचे। कोशिशि कई वेंदी हिन ड्रामनि खे अञा अॻिते वधायो वञे, अञा हिनखे बहितरीनु कयो वञे ऐं कहाणी बि सुठी हाणे अॻिते थींदी वञे थी। हिन ड्रामे पापनगर में हाणे मल्हार ऐं होॾां शेरदिल ऐं हुन सां गॾोगॾु दोस्तों जेको आहे रावल, इहे बलाज खान जा दुश्मन जेका अची विया आहिनि टई। हाणे हिन खे खुटाइण जे लाइ बलाज खान वटि को अहिड़ो माण्हू न आहे, जेको मंठार आहे उहो ॿधो पियो आहे, उन खे पुलिस एॾो जल्दी कोन छॾंदी। हाणे इन जे लाइ मुसीबत थी वई आहे बलाज खान जे लाइ, हाणे कयां मां छा कयां। दोस्तों, तव्हांखे ड्रामो कीअं लॻी रहियो आहे पापनगर ऐं पंहिंजा वरी ड्रामे जी शूटिंग जा पिक्चर बि तव्हां सां असां शेयर कंदा रहूं था पिया ऐं रियासत ड्रामे जा बि जीअं मेकिंग वीडियो जा पिक्चर आया उहे बि तव्हां सां अपडेट शेयर कंदा रहंदासीं। मुंहिंजे ख़्याल में तव्हां अपडेट ॾिसी रहिया आहियो ऐं कमेंट तव्हांजा ईंदा आहिनि उहे पढ़ंदा आहियूं। वॾियूं तव्हांजी महिरबानियूं, कमेंट सेक्शन में तव्हां लिखिजो, पंहिंजा हाल वाल ॾिजो, तव्हांजी छा राय आहे ऐं अॻिते फेसबुक ते बि शेयर कंदा कयो ऐं शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। हीअ नंढे वीडियो खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, लाइक कंदा। अल्लाह हाफ़िज़।